असां के एड़ा मर्द न खपन दुनिया में हुंदा भी तो अल्लाह साईं उनके मारे वठे हमेशा जे लाइ। मम्मा के बाबा रात का धक पवणी रात जे अलाए केतिरे टाइम ते मम्मा के खिचे खड़ी हो पाने कमरे में ऐं होदे मम्मा के पहिरों गानो हलायईं पोइ वरी न मम्मा के हेॾे कुझु शइ सां बेहोश करे उनखे लेटाए करे गुता ॾिनई ऐं गाना हलायईं जीअं आवाज़ न अचे। असांखे आई आवाज़। छा ॿुधो? मम्मा चए पई बचायो बचायो। असां इंसाफ़ जे लाइ चईंदासीं अल्लाह साईं खां। अल्लाह साईं सभिनी खां वॾो हूंदो आहे।